जंहिं मुल्क में ख़िदमत करणु जुर्म आहे त उन मुल्क या उन मुआशिरे में ख़िदमत करण वारा पैदा न थी सघंदा। जंहिं मुल्क या मुआशिरे में ख़िदमत करण वारा पैदा न थींदा त उहो मुल्क या उहो मुआशिरो आबाद या तरक़ी न करे सघंदो। इंसान ऐं जानवर में इहो फ़र्क़ु आहे त इंसान ॿिए लाइ सोचींदो आहे ऐं जानवर पंहिंजो सोचींदो आहे। असां सभिनी खे घुरिजे त इंसानियत खे सोचे करे ऐं ॿियनि जी ख़िदमत कयूं ऐं जानवर वांगुरु असां पंहिंजो न सोचूं। अगरि असां ॿियनि जी ख़िदमत कंदासीं त हीउ मुल्क हीउ मुआशिरो तरक़ी कंदो, हीउ मुल्क हीउ मुआशिरो तरक़ी कंदो। अगरि हीउ मुल्क ऐं मुआशिरो तरक़ी करे वियो त मुल्क पाकिस्तान तरक़ी याफ़्ता मुल्कनि मां हिकु मुल्क बणिजी वेंदो।